अस्सलाम वालेकुम। आउं आहियां असगर मलानो। प्रोग्राम सिंध सलामत अवाम आदो में भलीकार चवां थो समूरनि ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे। पाणी नाहे छो भला करबला करबला जूं हिकु भेरो ॿीहर अॼु वरी सिंध सारी सरापा एहतजाज बणियल आहे। दोस्तो, कल्ह जीअं अॼु बि सारी सिंध पाणी जी हथरादू खोट खिलाफ़ ऐं पाणी चोर खिलाफ़ अॼु बि सरापा एहतजाज पाणी जे ॾुकार लाइ अॼु बि पुकारूं। कल्ह सिंध सरकार दावा कंदी हुई, वॾियूं वॾियूं अदाऊं कंदी हुई त पाणी मौजूदु आहे ऐं पाणी चोरी न पियो थिए, पर जॾहिं पाणी मौजूदु बि आहे, चोरी बि न पियो थिए, पर उन जे बावजूद बि आबादगारनि खे हिसे जो पाणी न मिलियो। अॼु पाणी बाबति पाण जेतिरो बि खणी ॻाल्हाईंदासीं त मुंहिंजे ख़्याल तमामु घटि आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ साहिली पटियुनि तरफ़ उत्तर या लाड़ वाह सुका पिया आहिनि ऐं वारी उॾामे थी ऐं माल मरे पियो, जानवर पखी पखण इंसान उहो ई गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लिंक ते सिंध सलामत अवाम आदो प्रोग्राम में सिंध जे नामवर सहाफ़ी लेखक ऐं तजीज़ निगार इज़हार सुमरो साहब। पाण इज़हार सुमरो साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ख़ासि तौर ते पाणी जी खोट सबबि। मुख़्तसर ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। महिरबानी इज़हार सुमरो साहब, अवां असांखे पंहिंजे क़ीमती वक़्त मां खन पल ॾिनो। इज़हार साहब, पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं ख़ासि तौर ते सिंध में पाणी जी खोट जो असुलु सबबु छा आहे ऐं सिंध हुकूमत तरफ़ां रेंजर्स मुक़ररु करण सां छा पाणी जो मसइलो हल थी सघे थो। ऐं इन सां हिकिड़ी ॻाल्हि बि इहा पाण मैंशन कंदा हलूं त जॾहिं पाणी जी शदीद किलत हुई पीअण जो या ज़मीन जो ज़र ज़मीन जे हवाले सां, त उन वक़्तु ख़ासि तौर ते सिंध हुकूमत यानी सरकारी नुमाइंदनि जूं दावाऊं ऐं अदाऊं हुयूं त पाणी मौजूदु आहे, पर जॾहिं मौजूदु हुयो त उन वक़्तु बि पाणी ऐं आबादगारनि खे हिसे जो न मिलंदो हुयो। आख़िर अॼु सिंध हुकूमत सरकार पंहिंजी कमज़ोरी ऐं पंहिंजी मजबूरी ज़ाहिर करे छॾी। आख़िर गोॾा उन्हनि खोड़े छॾिया त वाक़ई सिंध में पाणी जी खोट आहे। छो जो सिंध सरकार जे तरफ़ां पाणी जी खोट जो चिटो हिकिड़ो सबूत मिले थो, पूरी दुनिया ॾिसे थी ॿुधे थी, त मुंहिंजे ख़्याल में त रेंजर्स खे मुक़ररु करणु, उन्हनि चोरनि पाणी चोरनि खे पकड़णु वॾे में वॾो रेंजर्स जो सबूत आहे त पाणी जी खोट अॼु सिंध सरकार महसूसु कई आहे। इन सॼे पस मंज़र ते अवां छा चवणु चाहींदो अॼु असांजे सिंध सलामत प्रोग्राम अवाम आदो में? वॾी महिरबानी इज़हार सुमरो साहब जी। हिन वक़्तु शदीद पाणी जी खोट आहे ऐं चवनि था त 47% ताईं पहुची वई आहे। सिंध जे टिनी बैराजनि में पाणी जी लाश वारी सूरत हाल आहे। तव्हां अख़बारुनि में तस्वीरूं बि ॾिठियूं हूंदियूं त जिते जो बैराजनि में असां वटि जेके आहिनि जानवर हली रहिया आहिनि ऐं पाणी बिल्कुलु अणलभ आहे। ऐं इन सूरत हाल में जिते ख़ासि तौर ते पोछड़ीअ जा जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि, रोडनि ते निकिरी आया आहिनि, धरना ऐं एहतजाज थी रहिया आहिनि। उते माण्हू केतिरा ई अहम सुवाल पुछी रहिया आहिनि। माज़ी में सिंध जो पाणी चोरी थींदो रहियो आहे ऐं मथियां सूबे ख़ासि पंजाब ते इन हवाले सां इल्ज़ाम बि लॻंदा रहिया आहिनि। ख़ुदि इरसा जो किरदारु बि हमेशह इन मामले में मशकूक रहियो आहे। उन बि हमेशह सिंध सां पाणी जी विर्छ जे हवाले सां इंसाफ़ न कयो आहे, जंहिं करे माण्हू चवनि था त हीअ जेका सूरत हाल पैदा थी आहे इन में कुझु कुदरती फैक्टर बि आहिनि, छाकाणि त डेम जेके आहिनि उन्हनि में पाणी जी सतह तमामु घटिजी वई हुई। साॻे वक़्त ते जॾहिं उन्हनि मां जेको थोरो घणो पाणी बि ॾिनो थो वञे उनजी विर्छ बि मुंस पाणी कोन्हे। सही, हिन ॻाल्हि जो एतिराफ़ ॿियो कोई करे न करे,
पर अहम ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि सिंध जो वॾो वज़ीर बि चवे थो त सिंध में तमामु घणी पाणी जी खोट आहे ऐं असां वफ़ाक़ सां हिन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। अच्छा इज़ार साहब हितनि विच में थोरो मेंशन कंदा हलूं त जीअं अवां सिंध जे वॾे वज़ीर जी ज़िक्र कयो त वॾे वज़ीर बि हाणे इहा खोट महसूसु कई आहे मुंहिंजे ख़्याल में। त पहिरीं त मां ॾिठो अवां अकेई ही मुसलसल जेको सरापा सिंध एहतजाज आहे पाणी जे हवाले सां त ख़ासि तौर ते सरकारी नुमाइंदा बि चवंदा हुआ त पाणी जी खोट नाहे ऐं अॼु वज़ीर आला सिंध चवे थो त खोट आहे। उन खोट खे ॾिसी करे जेका सिंध हुकूमत तरफ़ां जेका रेंजर्स जेका मुक़ररु कई वई आहे त छा रेंजर्स पाणी जो मसइलो हल करे सघे थी? रेंजर्स त हुननि लॉ एंड ऑर्डर खे कंट्रोल करण लाइ मुक़ररु कई आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पाणी त जेसि ताईं मथां ईंदो तॾहिं हेठि असांजे बैराजनि में पाणी ईंदो ऐं उन खां पोइ वाहन में ईंदो। इहो सिलसिलो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईअं ई थियणो आहे। हिते जेको अहम नुक़्तो इन सॼी ॻाल्हि खे सम्झण जो आहे उहो आहे त बेसिकली जेका पाणी चोरी जे हवाले सां रेंजर्स खे मुक़ररु कयो आहे त उनखे रोकियो वञे, छाकाणि त बासर ज़मींदार छा था कनि ऐं इहा ई असल हिकिड़ी परेशानी अथव सिंध में। हिकिड़े तरफ़ अची चवंदा त पंजाब या इरसा असांखे पाणी घटि थो ॾिए, पर उन सां गॾोगॾु ही जेके हिते नंढियूं नंढियूं इरसा ठहियूं पियूं आहिनि सिंध में, जेके बासर ज़मींदार आहिनि जिन जो वास्तो हुकुमरान धुर सां आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ इरीगेशन जा ऑफिसर बि उन्हनि जी सलामी भरीनि था। उन्हनि बि वॾो निधन करे छॾियो आहे माण्हुनि सां। उहे पंहिंजे ज़मीनुनि मां पाणी खणी था वञनि ऐं ॿियनि माण्हुनि खे जेके थोरा कमज़ोर माण्हू आहिनि या उन्हनि जो मुख़ालिफ़ पार्टियुनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे पाणी रसाइण में रुकावटूं विझनि था। ऐं अहिड़ी ॻाल्हि खे इन अमल खे ईअं बि चई सघिजे थो त पाणी चोरी जो सिलसिलो थिए थो। तव्हांजी इजाज़त सां मिस्टर फवाद चौधरीअ जो जी जी जेको PTI जो चङो मुड़ुसु आहे, हैरत थी त हिकिड़े तरफ़ इंसानी ज़िंदगियुनि जा मसइला आहिनि, मईशत जो मसइलो आहे जेका असांजे इहा फवाद चौधरी खे ख़बर आहे त ज़राअत हिन मुल्क जे लाइ किरंगे जे हॾे जेतिरी अहमियत रखे थी, छाकाणि त मुल्क जो एक्सपोर्ट में बि घणे में घणो कंट्रीब्यूशन ज़राअत जो हूंदो आहे ऐं ख़ुदि छाकाणि त इहो फूड सिक्योरिटी जे पॉइंट ऑफ व्यू खां बि इम्पॉर्टेंट शोबो आहे। त उन में बि मौसूफ़ सियासत खे खणी आयो आहे ऐं चए थो त पंजाब जो पाणी खणी ऐं हाणे सिंध खे ॾियो। महिरबानी इज़ार साहब, जीअं अवां बि ॻाल्हि कई त आख़िर में पाण थोरो इन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं अवां ॻाल्हि कई, पर जेको हिन वक़्तु ॾिसूं पिया या पढ़ूं पिया सोशल मीडिया ते या अख़बारनि में त जेकॾहिं बदीन यानी उत्तर या लाड़ वारे जे साहिली पट्टियुनि में जेके ॾिसूं पिया त जीअं मां ॻाल्हि कई त माल जेके उहो पाणी जे हवाले सां उन वाहन में या ॿाहिरां जेके वञनि था उते रुॻो वारी आहे, मिटी आहे, पाणी न आहे। जेकॾहिं पाणी आहे त किनो मेरो पाणी आहे जेको माल बि उहो पीए थो, त इंसान बि आख़िर ही पाणी जो मसइलो हल कीअं थींदो, उनजो हल छा आहे, इन ते थोरो रोशनी ॾिजो महिरबानी। ॾिसो, पाणीअ जी जेका विर्छ आहे न उहो इंसाफ़ भरी थिए। हे इहे थो त जॾहिं पाणी घणो हूंदो आहे त बि ही जेके सीज़नल कैनाल्स आहिनि उहे पंजाब खे उतां पाणी वहाए ॾियनि था। पंजाब त इन्हनि वाहन जे थ्रू ठल कैनाल ऐं ॿियनि वसीलनि सां हिननि इहो कयो आहे जो उहे ज़मीनूं बि आबाद करे विया आहिनि जेके गैर आबाद हुयूं या वारियासियूं हुयूं। ॿिए पासे सिंध जी जेका ज़मीन जेका आबाद थींदी हुई उहा बि आबाद न पई थी सघे जेका सालनि सदियुनि खां थींदी हुई। तंहिंजे करे हिकिड़ो त पहिरियों त इंसाफ़ भरी विर्छ जो मुतालबो आहे असांजो सिंध खे पाणी ॾियण जे हवाले सां। हुकूमत जी बि ज़िम्मेदारी आहे, हुकूमत खे बि जॾहिं पब्लिक जो प्रेशर आहे, जीअं मां चयो त हाणे CM बि जाॻियो आहे, चए थो पाणी जी खोट आहे। इहो मामिलो काफ़ी वक़्त खां हली रहियो। हिननि खे उन वक़्तु होश खां कमु वठिणो हो, इन वक़्तु स्टैंड वठिणो हो ऐं मुतालबो रखिणो हो। ॿी ॻाल्हि इहा आहे। टियों इहो आहे त पाणी जी जेका विर्छ हिते सिंध में थिए थी मारूज़ी तौर ते, उन में बि बासर माण्हू ॾाढे जे लठ खे ॿ मथा उहा वारी पॉलिसी न हुजे। उते बि इरीगेशन जो जेको किरदारु हुजणु खपे उहो नाहे, तंहिं करे उन ते बि ध्यानु ॾियणो पवंदो। रुॻो इहो दावा करणु त इरसा ऐं पंजाब वारा पाणी असांखे नथा ॾियनि, इहा काफ़ी न आहे। हे जेके लोकली बासर माण्हू वॾेरा डिंग वॾेरा ऐं जागीरदार आहिनि, इहे माण्हुनि खे जेके नंढा माण्हू नंढा आबादगार आहिनि उन्हनि खे परेशानियुनि में हर दफ़े वठी वञनि था, पाणी उन्हनि जो चोरी कनि था, ताक़त जे ज़ोर ते, पुलिस जे ज़ोर ते, इंतिज़ामिया जे ज़ोर ते, इरीगेशन वारनि ऑफिसरनि जे ज़ोर ते। ऐं इरीगेशन वारा ऑफिसर बि उन्हनि जे घरनि जूं औताकनि जूं हाज़िरियूं ॾियनि था।
ऐं जीअं उहे चवनि था तीअं कनि था। रेंजर्स हिन चोरनि ते कंट्रोल करे सघंदी, जीअं अवां ॻाल्हि कई त अॼु त सिंध हुकूमत खे त वफ़ाक़ जा बि ऑर्डर आहिनि ऐं वफ़ाक़ जा कम बि सिंध हुकूमत थी करे त पोइ छा रेंजर्स कंट्रोल करे सघंदी उन्हनि जो पाणी चोरनि ते? हाणे रेंजर्स खे मुक़ररु करण में ज़ाहिर आहे त हिन जो इरिगेशन खातो ऐं पुलिस इहो कमु करण में नाकाम रही आहे न। तव्हां इहो सम्झो न, छाकाणि त हू जेके बासर माण्हू आहिनि उहे पुलिस बि हुननि सां ॿधल आहे, इरिगेशन वारा बि हुननि सां ॿधल आहिनि। नतीजे में जेको मिसकिन माण्हू आहे, जेको बेपहुच माण्हू आहे, उनजे इलाइक़नि में पाणी हीउ जेको एहतजाज पियो थिए न, इन खे बि थोरो सम्झो। हिकिड़ो त एहतजाज इहो पियो थिए त ओवरऑल सिंध में पाणी जी खोट आहे, थो ॻाल्हि खे क्लियर कयूं पाण। पर हिकिड़ो ॿियो एहतजाज जेको थिए पियो उहो छाजे ख़िलाफ़ पियो थिए? पाणी जी चोरी जे ख़िलाफ़ पियो थिए। बासर माण्हुनि सां जेके नाइंसाफ़ियूं थियूं पियूं पाणी जे हवाले सां, उनजे हवाले सां बि एहतजाज पियो थिए। हीअ जेके धरना लॻा आहिनि उनजो इहो फैक्टर बि आहे। नतीजे में हुकूमत ॾिठो त हाणे असां मतिलबु मिसाल हीअ जेके कुनरीअ में, ख़ैरपुर में, झंडोबारी में, ॿियनि काफ़ी शहरनि में मुज़ाहरा तव्हां ॾिठा, न्यू सैदाबाद में, इन में हिकिड़ो फैक्टर इहो बि आहे त हीअ पाणी चोरी जेका थिए पई, बासर ज़मींदार जेके कनि पिया, ऐं नतीजे में हू जेके पुठड़ी जा आबादगार आहिनि उहे प्रैक्टिकली मतिलबु ज़मीनूं पंहिंजूं आबाद न करे सघिया आहिनि, उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि। तंहिंजे करे जॾहिं इहो बिल्ड थियो प्रेशर त पोइ हुकूमत इहो कमु ॾिनो रेंजर्स खे। असां त पॉज़िटिव ई सोचींदासीं जेकॾहिं इहा पाणी जी चोरी रेंजर्स रोके थी वञे त इन खां बहितर कहिड़ी ॻाल्हि थींदी। पर मुंहिंजो नुक़्तो वरी बि इहो ई आहे त इरिगेशन खाते जी कम खे बहितर कयो। जाम ख़ान शोरो साहब हुनजो वज़ीर आहे, उहो अची बयानु ॾिए थो त पाणी जी खोट इहो आहे, पर हू पंहिंजे डिपार्टमेंट खे बि ॾिसे त हुनजे अंदरि केतिरी बद इंतिज़ामी आहे, केतिरी करप्शन आहे ऐं केतिरा बासर माण्हुनि जे पुठियां रुॻो लॻा पिया आहिनि, उन्हनि सां सपोर्ट में लॻा पिया आहिनि ऐं ग़रीब मिसकिन आबादगारनि सां जुठियूं वेठा कनि। साॻे तरीक़े सां पुलिस छो न करे सघी आहे कंट्रोल? इहो बि सवाल सिंध हुकूमत खे हिन जो जवाबु ॾियणो आहे, ख़ुदि वॾे वज़ीर खे ॾियणो आहे जेको इन खाते जो सरबराह आहे। इन करे हिननि जो फेल्यूर आहे, जंहिं करे हिननि खे रेंजर्स खां सपोर्ट वठणी पई आहे। असां त उमीद कंदासीं त हुनजा बहितर नतीजा निकिरनि ऐं मामला अणधुरिया थियनि, गैर सियासी अंदाज़ में थियनि, प्योर मेरिट ते थियनि ऐं माण्हुनि खे जेको बि पाणी अवेलेबल आहे उहो माण्हुनि खे हुनजी विर्छ मुनासिब तरीक़े सां थिए, मथां खां बि थिए ऐं हेठि सिंध में बि थिए। वॾी महिरबानी एज़ाज़ सुमरो साहब, वॾी महिरबानी। थैंक यू।